त ओल्ड जमड़ाऊ में केतिरो पाणी आहे ऐं न्यू जमड़ाऊ में केतिरो पाणी आहे। फ़र्क़ु इन जे करे आहे त न्यू जमड़ाऊ ते ज़रदारी साहब जूं ॿॾियूं आहिनि, फरियाल टालपुर जूं ॿॾियूं आहिनि। हे अथव ओल्ड जमड़ाऊ जंहिं मज़ो फीडर शाख बि निकिरे थी, सदड़ शाख बि निकिरे थी ऐं उन जा तव्हांखे ॾेखारींदासीं मंज़र त उन जो दरवाज़ो हिकिड़ो थो हले। मां कैमरामैन खे चवंदुसि तव्हांखे ज़ूम करे ॾेखारे त हीउ अथव मिसकीननि जो वाह। हीउ जेको ओल्ड जमड़ाऊ आहे हीउ मिसकीननि जो नंढनि आबादगारनि जो आहे, जंहिंजो सिर्फ़ हिकु दरवाज़ो खुलियल आहे, ॿिया दरवाज़ा तक़रीबन बंदि आहिनि। ऐं मां हाणे वरी हलंदुसि न्यू जमड़ाऊ ते जेको ज़रदारी साहब जो आहे उन जा टोटल दरवाज़ा खुलियल आहिनि। अचो तव्हांखे ॾेखारियो। हीउ जेको साम्हूं हिन वक़्तु असां वरी जेको न्यू जमड़ाऊ आहे उन जी भरिसां ई निकिरे थो, तव्हांखे वरी उन जा बि मां मंदर ॾेखारींदुसि त उन ते ॾिसो त उन जा समूरा दरवाज़ा खुलियल आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त हीउ सदर साहब जी ज़मीनूं आबाद कंदो आहे, सदर पाकिस्तान जूं, ऐं हू आहे ग़रीब आवाम जूं जेको ज़मीनूं आबाद कंदो आहे। त हाणे तव्हांखे फ़र्क़ु साम्हूं नज़र ईंदो हूंदो त हीउ अथव न्यू जमड़ाऊ जंहिंजा तव्हां तेज़ वाकरा ॾिसो था, समूरा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं तव्हांखे हीअ पाणीअ जी लाइ मंदर ॾेखारियूं पिया त आख़िर हिननि माण्हुनि ॾोह कहिड़ो कयो आहे ओल्ड जमड़ाऊ वारनि आबादगारनि जिन सां एॾो वॾो ज़ुल्म कयो पियो वञे। हीउ ॾिसो त हीउ अथव न्यू जमड़ाऊ जा मंदर। छो जो हिन न्यू जमड़ाऊ ते ज़रदारी साहब जी पंहिंजी ज़मीन आहे रोहताणी ऐं गुपचाणी वारे इलाइक़े में, ऐं पिछो साहब जी पंहिंजी ज़मीन आहे। सिर्फ़ु उन्हनि वाहन खे पाणी ॾिनो वियो आहे जिन ते हिननि जूं पंहिंजूं ज़मीनूं आहिनि। ऐं तव्हांखे ओल्ड जमड़ाऊ जा बि मंदर मां ॾेखारिया जंहिंजो हिकिड़ो दरवाज़ो खुलियल हो, पर न्यू जमड़ाऊ जा समूरा दरवाज़ा खुलियल आहिनि। हीउ हितां जे माण्हुनि नंढनि आबादगारनि सां ज़ुल्म न आहे। मां उन्हनि आबादगारनि खे ॿुधाइणु चाहियां थो तव्हां इलेक्शन में टपा त ॾियो था, इलेक्शन में तव्हां वोट ॾेई हिन खे कामयाबु कयो था, उन जो सिलो हिन वक़्तु तव्हांखे इहो मिले पियो त जेको हुकूमती धुर सां वास्तो रखंदड़ जंहिंजूं ज़मीनूं आहिनि उन्हनि खे पाणी मुकमल तौर ते समूरा दरवाज़ा खुलियल आहिनि। तव्हां हीउ मंदर ॾिसो त हीउ समूरा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं पाणी जा वहकरा तव्हांजे साम्हूं आहिनि त केतिरा तेज़ वहकरा आहिनि पाणी जा। हीउ ॾिसो ऐं तव्हांखे मां ओल्ड जमड़ाऊ बि ॾेखारियो त उन जे बिल्कुलु हिकिड़ो दरवाज़ो सो बि नॉर्मल खुलियल आहे। आख़िर हीउ हितां जे सिंध जे माण्हुनि सां माटली माउ वारो सलूक छो पियो कयो वञे, कहिड़ी ॻाल्हि जे करे कयो पियो वञे?